नाजरीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त थर फेस्टिवल 3 ॾींहंनि जी शुरूआत थी वई है। थर फेस्टिवल में पाक रेंजर्स जे ब्रास बिनेड पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो है। कॉलेज असांखे हिते वठी आई आहे टेम्पल प्रेजेंट करण जे लाइ जेको आहे गर्ल्स एजुकेशन जे हवाले सां ऐं हर बार असांखे मौक़ो मिलियो असांजो कल्चर खे एनहांस करण जे लाइ असां ॾाढा ख़ुशि आहियूं पंहिंजे कल्चर खे रिप्रेजेंट करे रहिया आहियूं ऐं हिते जेको बि आया आहिनि सभु पंहिंजे फन जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि तमामु सुठो करे रहिया आहिनि ऐं थैंक यू सो मच तव्हां सभिनि जो जेके तव्हां हिन शइ खे अॻिते वधायो पिया। कहिड़े कॉलेज खां तव्हां आया आहियो? असां जी कहिड़े कॉलेज खां हिते आया आहियो? असां एलिमेंट्री कॉलेज सिंध में पाकिस्तान में सॼी दुनिया में थियणु खपनि छो त इन मां ॿार जो अंदरि जो जेको जज़्बो एक्टिविटीज़ जो का बि शइ करण जो जज़्बो ॿाहिरि निखरी अचे थो। इन करे अहिड़ा काफ़ी लास्ट टाइम में अहिड़ा काफ़ी ज़्यादा प्रोग्राम्स कॉम्पिटिशन्स थिया हुआ जंहिंमें ॿारनि पाण हिसो वरितो हुयो त इन सां काफ़ी ज़्यादा असांजी सिहत ते बि काफ़ी असरु पए थो, माण्हू बिल्कुलु स्ट्रॉन्ग थो थी वञे। इन करे अहिड़ी ज़्यादा एक्टिविटीज़ थियणु खपनि जीअं हिते सिंधी कल्चरल टाइप ते मेलो थियल आहे। प्रोग्राम हुनरमंदनि खे आमदनी वधाइण वारो ही प्रोग्राम है जंहिंमें ही शाल की वीविंग जो असां हिते ॾेखारियो आहे लाइव प्रोग्राम जंहिंमें ॻोठण अॻे जेको सो उनखे फिनांशियल पैसा कोन हूंदा, ॾाढी मुश्किलात हूंदी, महांगे अॻिते शयूं ख़रीद कंदा हुआ, उनखे असां माली मदद कई आहे, माली ग्रांट ॾिनी आहे। ग्रांट ॾियण सां जेको उहे पंहिंजी मदद पाण ते सामान ख़रीद कनि था ऐं लोयूं तयारु करे मार्केट ताईं उनजी रसाई कनि था। मुख़्तलिफ़ डिज़ाइननि जी असां सिखिया बि ॾिनी आहे। थर्दी बि इन्हनि हुनरमंदनि जे हुनर खे बचाइण लाइ इहो अहम क़दम खयो आहे। 60 खां 70 खां वधीक जेके घराना आहिनि जेके ॻोठ टाबो मेवाड़ में हिन क़िस्म जो कमु कंदा आहिनि। मेरा मांझंदा ऐं TRDP खे हिते रिप्रेजेंटेटिव कयां पई। असांजो जेको प्रोजेक्ट आहे उहो आहे सॼो हिन में क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर ते, जंहिंमें जेके मुख़्तलिफ़ सीड ॿिज वग़ैरह आहिनि, जेके थरी आहिनि, जेके भाॼियुनि में थींदियूं आहिनि, ऑर्गेनिक फूड जेके तव्हां हिते ॾिसी सघंदा हिन में जेके थरी में भाॼियूं थियनि उहे अलॻि आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ हिते ॿिज थियनि था उहे अलॻि आहिनि। गुआर थी, बाजर थी या ॿिया जेके बि आहिनि उहे असां हिते हिन में डिस्प्ले कया आहिनि ॾेखारण जे लाइ त जीअं जेके माण्हू हिते अचनि था, स्पेशल जेके आहिनि स्कूल्स वारा स्टूडेंट अचनि था उहे हिते अचनि ऐं हिते विज़िट कनि, ॾिसनि त जीअं अक्सर करे जेके माण्हुनि में हूंदा आहिनि उहे थरी भाॼी खे एतिरो यूज़ कोन कंदा आहिनि, पर जॾहिं त थरी भाॼी में वॾा बेनिफिट्स आहिनि ऐं हिन में जेके सीड आहिनि या जेके बिना फर्टिलाइज़र जे इहे शयूं असां हिन में हिते रखियूं आहिनि जीअं माण्हू इन में खाइनि ऐं हुनजो बेनिफिट ईज़िली तव्हां आराम सां इहो वठी सघनि। सो ही असां में प्रोजेक्ट आहे। मुख़्तलिफ़ TRDP वारनि हिते पंहिंजा स्टॉल्स में लॻाया आहिनि। असांजो सॼो हीअ आहे उहो तव्हां हिते वीडियो जे थ्रू जेके बि उहो तव्हां सीड वग़ैरह या फर्टिलाइज़र पाण फेस्टिवल लॻियल आहे। हिन में थरदीप जा तमामु घणा स्टॉल लॻियल आहिनि ऐं थरदीप तो थर में छा सिंध जे तमामु ज़िलनि में कम पई करे। अॼु जेके तव्हां हिते स्टॉल ॾिसो पिया हिन में कोहिस्तान जो आहे, दादू जो आहे, काछे जो आहे, उमरकोट जो आहे, थर जो आहे, तमामु घणा जेके तव्हां ॾिसो पिया हिते हुनर जेके ॻोठनि में मां इन्हनि खे हिकिड़ो हुनर असां सेखारूं पिया ऐं ॿियो हुनखे हुनर खे प्रोमोट कयूं पिया। या किथे बि एग्ज़िबिशन थींदी आहे त थरदीप जी कोशिशि हूंदी आहे की हिन जेके हथ जो हुनर आहे हिननि खे प्रोमोट कयूं ऐं हिननि जो जेके बि औरतुनि जो ही कमु आहे ऐं हिन कम जी हुनखे हिकिड़ी मंझता मिले ऐं हिन जो कम खे जेके मार्केट में हिकिड़ी एक्सेस ॾियूं ताकी हिननि खे तमामु सुठी हिकिड़ी मोट मिले। तो थरदीप हिन जे लाइ औरतुनि जे लाइ ख़ासि तौर से तमामु घणो कमु करे रही आहे ऐं थरदीप जी हीअ कोशिशि आहे की ख़ासि करे जेके बि ग़रीब घराणा आहिनि ऐं हुन वटि हिकिड़ो हुनर आहे, स्किल्स आहे ऐं हुनर खे हुननि खे कीअं असां मुतारिफ़ करायूं हिते जी मार्केट खे, सिंध जी मार्केट आहे थर खे सॼी दुनिया में शोकेस करण जी। हाणे गवर्नमेंट ऑफ सिंध जेकी एफर्ट्स सां उहे सभई अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि सो बिजली जे हवाले सां त अची चुकियूं आहिनि, पर ॿियूं जेके टूरिज़म जे हवाले सां आहिनि या असांजे इंडस्ट्री जे हवाले सां इहे अपॉर्चुनिटीज़ अञा ख़ाली पिया आहिनि, इहे एवेन्यूज़ अञा असां वटि ख़ाली आहिनि। असां वटि लाइव स्टॉक तमामु घणो आहे, उनखे ग्रोथ ॾेई सघिजे थी। असां वटि जेका स्मॉल इंडस्ट्री आहे उनखे ग्रोथ ॾेई सघिजे थी। हैंडीक्राफ्ट इंडस्ट्री असां वटि आहे, माइंस एंड मिनरल्स सां रिलेटेड इंडस्ट्री आहे। सो हाणे इन दुनिया खे शोकस करे उन्हनि अपॉर्चुनिटीज़ खे ग्रैब करियूं। थर मेलो जंहिंजो कलर्स ऑफ थर फेस्टिवल 2021 नालो आहे, इहो 3 ॾींहंनि ते मुश्तमिल आहे। हिन में मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स तरतीब ॾिना विया आहिनि जंहिंमें ॿारनि जूं स्पीचिस, टेबलोज़, ड्रामाज़ ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ परफॉर्मेंसिस थर जे कल्चर खे प्रोमोट करण जे लाइ मल
ऐं कैमल डांस, कैमल रेस, हॉर्स रेस उन्हनि जो इनकाद बि कयो वियो आहे। इन सां गॾु असां स्टॉल्स लॻाया आहिनि जंहिंमें थर जो हैंडीक्राफ्ट ऐं थर में एग्रीकल्चर ऐं फॉरेस्ट जा जेके नमूना आहिनि उन्हनि खे असां प्रोमोट करण जी कोशिशि कई आहे। ऐं हिन मेले में असां सां पाकिस्तान आर्मी ऐं पाकिस्तान रेंजर्स भरपूर शिरकत करे रहियूं आहिनि। हिते पैराट्रूपर्स भी ईंदा, हिते टेंट पैगिंग भी थींदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।